पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चवे पई त आऊं पीसई पगारे खे कोन थी सुञाणा। रणजीत सिंह जंहिंजो पंजाब में मुजस्समो लॻल आहे। पंजाब में कश्मीर में KPK में जॾहिं मुसलमाननि खे सिख मस्जिदुनि में वञणु कोन ॾींदा हुआ, आज़ानूं ऐं निमाज़ करणु कोन ॾींदा हुआ, उन महिल उतां जा मुसलमान पीसई पगारे वटि पीर ॻोठ तशरीफ़ वठी आया ऐं पीसई खां हुर मुजाहिद वठी करे सिखनि सां विढ़िया हुआ। उन्हनि जे रूहनि खे बि ख़बर आहे त पीर पगारो छा आहे ऐं हुर जमात छा आहे। ऐं तव्हां अमन सईद बरेली बाग वारनि खां पुछो ऐं उनजी तारीख़ पढ़ी ॾिसो। ऐं सियासी तौर ते हाणे बि इन जे पीउ खे, चाचे खे, वॾनि खे ख़बर आहे त पीर साहिबु पगारो छा आहे। बाक़ी जेको रणजीत सिंह जे रूह खे, सिखनि जे रूह खे हुरनि तकलीफ़ ॾिनी हुई, उहा मरियम नवाज़ खे अञा ताईं चुभे थी पई त असांजे वॾनि खे हुरनि कीअं बेदर्दी सां मारियो हो ऐं सिखनि खे कीअं शिकस्त ॾिनी हुई। हुर अंग्रेज़नि खे बि शिकस्त ॾियण वारा, हुर सिखनि खे बि शिकस्त ॾियण वारा ऐं इन्हनि ज़ालिम हुकुमराननि खे, ग़रीबनि जे हक़नि खाइण वारनि खे शिकस्त ॾियण वारा पीसे पगारो उहो आहे जेके दुनिया ॼाणे थी, जहान ॼाणे थो। मरियम नवाज़ चवण सां कुझु फ़र्क़ु न पवंदो।